नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तस तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा हलूं त वर्ल्ड कप 2019 जे सभ खां वॾे मुक़ाबले जो सभिनी खे बेसब्री सां इंतज़ार हो, जेको हाणे कुझु घड़ियुनि में ख़त्म थींदो। जॾहिं त ॿई टीमूं मैदान में आम्हूं साम्हूं थींदियूं। आलमी कप जे सभ खां वॾे टाकरे ते कपरो जे शहरियुनि जो चवणु आहे त उमेद है त पाकिस्तान टीम भारत खे हाराए ऐं इहो मैच खटे। हिन हवाले खां कपरो जे शहरियुनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त इंडिया पाकिस्तान जेको सो क्रिकेट जे शौक़ीननि जो हिकिड़ो अहिड़ो पहलू आहे जेको क्रिकेट जा शौक़ीन आहिनि इनखे वॾे चाह सां ॾिसंदा आहिनि। पाकिस्तान ऐं इंडिया जो मैच हमेशह हाई वोल्टेज हूंदो आहे, जेको उन ॾींहुं प्रेशर खे हैंडल कंदो आहे उहो ई उनखे फातह करार थींदो आहे। टीमूं ॿई बैलेंस आहिनि, पोज़ीशन में क्रिकेट शौक़ीन जेको असां मां लुत्फ़अंदोज़ थियणु चाहींदा ऐं असांजो नेक तमन्नाऊं पाकिस्तान सां गॾु आहिनि ऐं असीं चाहियूं था त इहो मैच हिंदुस्तान खे पाकिस्तान मारे ऐं उन खां पोइ हीउ जेको मैच आहे जेको मिलियन माण्हू ॾिसनि था। इंग्लैंड तौरु जीअं अॼु तव्हां ॾिठो त क्रिस गेल जेको इंडिया पाकिस्तान जो कोट पाए उन्हनि सां उन मैच सां यकजहती जो इज़हार कयो ऐं क्रिस गेल तमामु चाहियो त हीअ ॿई मुंहिंजी फेवरेट टीमूं आहिनि। उन्हनि खां सुवालु कयो त हिननि मां फातह करार केरु थींदो त हुन पंहिंजो वेस्ट इंडीज़। खैर इहा त हिकिड़ी मज़ाक़ ॻाल्हि थी। पाकिस्तान ऐं इंडिया जे शौक़ीन लाइ हिकु अॼु अहम ॾींहुं आहे। हम इंशाल्लाह पाकिस्तान सपोर्ट करेंगे क्योंकि पाकिस्तान टीम भरपूर जोश जज्बे में। पाकिस्तान का बॉलर मोहम्मद आमिर इंडिया वालों को विकेट पे रुकने नहीं देगा। इंशाल्लाह इनकी विकेट जड़ से निकाल देगा। इंशाल्लाह पाकिस्तान जीतेगा और हम पाकिस्तान के साथ हैं। इंशाल्लाह पाकिस्तान जीतेगा। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद। इंशाल्लाह पाकिस्तान जीतेगा और हम बिल्कुल पाकिस्तान के साथ हैं, इंडिया को हराएंगे इंशाल्लाह। पाकिस्तानी है, मुहब्बे वतन है और पाकिस्तान इंशाल्लाह जीतेगा। हम पाकिस्तान के साथ हैं। वैसे मैच है असल में बैटिंग बॉलिंग, जो अच्छा खेलेगा अच्छा जीतेगा। हम पाकिस्तान के साथ हैं, इंशाल्लाह पाकिस्तान जीतेगा इंशाल्लाह। पाकिस्तान जिंदाबाद। इंडिया ऐं पाकिस्तान जो अॼु मैच आहे ऐं असां मैच तमामु दिलचस्पी सां ॾिसंदा आहियूं इंडिया ऐं पाकिस्तान जो। ऐं असांजा पार्टनर मुल्क आहिनि, बराबरि भाइवार मुल्क आहिनि ऐं हिन मैच में जेको इंडिया पाकिस्तान खेॾंदो तमामु सुठो उहा ई टीम खटंदी। ख़बर आहे पर असांजी दिलि इहा ई आहे पाकिस्तान खटे वञे, तमामु ख़ुशी थींदी। रैलियूं कढंदासीं, मज़ा ईंदो, तमामु मज़ो ईंदो। वर्ल्ड कप खटे न खटे इहो मैच खटे तमामु असांखे घणी वॾी ख़ुशी थींदी। असांजी उमेद इहा आहे त असांजी दिलि आहे पाकिस्तान खां, जियो पाकिस्तान। इंडिया पाकिस्तान मैच आहे त पाकिस्तान ई खटंदो ज़रूरु ऐं असांजे भॻवान खां दुआ कई आहे त पाकिस्तान खटे, जियो पाकिस्तान। असांजी पाकिस्तान जीतंदी, असांखे फुल उम्मीद आहे। पाकिस्तान जिंदाबाद। हमारी दुआएं, हमारी सपोर्ट, हमारी नेक ख्वाहिशात पाकिस्तानी टीम के साथ हैं। इंशाल्लाह ताला आज नई तारीख रकम करेंगे इंडिया को मात देकर। हमारे खिलाड़ी पुरअज़्म हैं। बुरी परफॉर्मेंस ज़रूर रही लेकिन इंडिया से हमारा एक दिलचस्प मुकाबला होता है। पूरी दुनिया की नज़रें आज पाकिस्तान और इंडिया के मैच हैं। इंशाल्लाह अच्छा रिज़ल्ट आएगा। वज़ीर आज़म ने भी पैगाम दिया है कि दलेरी से खेलें, आप डरें ना, हार कार्ड को पीछे रख के ये अज़म लेके जाएं कि हमने जीतना है। इंशाल्लाह उम्मीद है कि सरफराज 11 आज शाहीन जो है वो उड़ेंगे और इंशाल्लाह इंडिया को हरा के आएंगे पाकिस्तान की सरजमीन पर। पाकिस्तान जिंदाबाद। भाई मेरा तो मशवरा यही है कि जो मेहनत करेगा वही जीतेगा। पाकिस्तान हो भले इंडिया हो, जो अच्छा खेलेगा वही जीतेगा। बाकी पाकिस्तान का बेट लग रहा है हमेशा वर्ल्ड कप में। 5-6 वर्ल्ड कप हो चुके हैं, पाकिस्तान आ रहा ही है। पर इंशाल्लाह हमारी कौम की पूरी कौम की दुआएं पाकिस्तान इंशाल्लाह भारे मार्जिन से इंशाल्लाह पाकिस्तान इंडिया से मैच जीतेगा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।